थियो हक़ मौजूद अचो त किताब पढ़ूं सिलसिले जे 180 ॾींहं अॼु 18 अप्रैल 2020 ईस्वी ते हाज़िर आहियां हुसैन सارنگ। यादि रहे थी सिलसिलो असां 22 अक्टूबर 2019 ईस्वी ते शुरू कयोसीं। हिन सिलसिले में 8 किताब पढ़ी चुका आहियूं ऐं 9 किताब जेको अभ्यास हेठि आहे उनजो عنوان आहे अंदर मुल अमल, जेको शख़्सियतनि जे हवाले सां मक़ाला ऐं मज़मून आहिनि साईं حيدر लग़ारी साहिब जा, जेके न्यू फील्ड्स पब्लिकेशन पारां किताबी सूरत में 1998 ईस्वी में छपिया विया। अॼु जेको मज़मून पढ़ूं पिया उनजो عنوان आहे والټيئر खे ख़िराज, बानी انقلاب फ्रांस जी 200 साला वरसी जी यादि में। मुसरतनि, कामराननि ऐं आज़ादियुनि जी तलाश ऐं महरूमियुनि, नाकामियुनि ऐं मुसीबतनि खां निजात जी शदीद ख़्वाहिश ऐं तकमील जी आरज़ू इंसानी मज़ाज जे मरकज़ी हिजान जा मुतज़ादिब ऐं मुतसादिम ताक़तवर अंसर रहंदा आया आहिनि। हिन जी निजी तोड़े समाजी ज़िंदगी जी मिड़नी हैतनि ऐं सिफ़तनि जे जड़ा ऐं जोड़जक में इहो मरकज़ी बहरान अहम पार्ट अदा कंदो रहियो आहे। लिहाज़ा इंसान, फ़र्द तोड़े जमायत, कबीले ऐं क़ौम जे वसी तर तरकीबी हैत जे हवाले सां बि बहरान सिफ़त वजूद आहे। हिन जा ख़्वाब, ख़्याल, ख़्वाहिशूं, हसरतूं, नज़रिया, अक़ीदा ऐं फ़लसफ़ा उन्हनि तज़ादनि जे निबेरे लाइ खेस अमल ऐं जुहद जे मैदाननि ऐं महाज़नि ते मुसलसिल मुतारिक ऐं फ़ाल रखंदा आया आहिनि। इहो तय करणु ॾाढो मुश्किल आहे त काइनात जे हिन अफ़ज़ल मगर इंतिहाई पेचीदह वजूद में उन्हनि तज़ादनि ऐं इब्तिलनि जे मिलाप जो असुलु सतशुमो कहिड़ो आहे ऐं कीअं ऐं छो इंसान पंहिंजे शऊरी ऐं इख़्लाक़ी हस्त ऐं साख़्त में पुस्तिन ऐं बुलंदियुनि जा जरासीं पाण साड़ींदो आयो आहे ऐं इल्म ऐं जहल, नेकी ऐं बदी, अदल ऐं ज़ुल्म, हुस्न ऐं क़बह हिक ई वक़्तु इंसान जो विरसो रहंदा आया आहिनि ऐं हज़ार हीलनि वसीलनि ॾाहप जे दरसनि, अख़लाक़ जे निसाबनि, मज़हबनि ऐं उन जे मुबलगनि, नेक नियत ऐं नेक सीरत इंसाननि जे मिसाली किरदारनि ऐं उन्हनि जे वफ़ादारियुनि ऐं क़ुर्बानियुनि जे बावजूदु हू पंहिंजा तज़ाद अञा हल न करे सघियो आहे। पंहिंजे बहरान जी पस्तियुनि ऐं बदमस्तियुनि मां अञा निजात हासिलु न करे सघियो आहे। लॻे ईअं थो त उन तिर्ज़ जे बहरान जो सभ खां वॾो सबबु फ़र्द जी ख़ुदि गर्ज़ी, ख़ुदि पसंदी, मफ़ाद परस्ती उन सिलसिले में हिन जी हठ धर्मी आहे। फ़र्द ज़ाती गर्ज़ जमहूर जी मजमूई गर्ज़ में ज़िम नथो थिए ऐं ख़ासि तबिके जा मफ़ाद अक्सरत जे मफ़ाद सां शमूलियत ऐं शराकत इख़्तियार नथा कनि। इन अदम शमूलियत ऐं अदम शराकत जे करे अदम तावन पैदा थिए थो ऐं अदम तावन पंहिंजी हिकिड़ी जोगी हद खे पहुची पूरे मुआशिरे में अदम तवाज़ुन जी सूरत इख़्तियार करे थो। सुवालु आहे त इहो आला सतही इंसानी इख़्लाक़ ऐं शऊर जी उहा आफ़ाक़ी बुलंदी पैदा कीअं थिए जो फ़र्द पंहिंजे गर्द जे अंदाज़नि, तरजीह, बदमस्ती ऐं हठ धर्मी मां पाण खे आजो करे सघे ऐं पंहिंजी ज़ात जे कटरपणे, अनाज जे ख़सीसपणे मां निजात हासिलु करे पूरे मुआशिरे जे दर्द, अलम ऐं एहतियाज जे करब में पाण खे रज़ाकारना तौर ते शरीक करे। आउं सम्झां थो त जेसिताईं असांजी तालीम ऐं तबलीग जे निज़ाम में बुनियादी मक़सदी तब्दीलियूं पैदा न थींदियूं तेसिताईं माण्हू पंहिंजी ज़ात ऐं नात जे तसबात मां ऐं उन जे ग़ैर मुनसिफ़ाना तरजीहात मां पंहिंजी मिज़ाज खे छुटकारो ॾियारे न सघंदो। तालीम ऐं तबलीग सां लाॻापियल पूरो निज़ाम ऐं उन जा इदारा असांजे समाज में तहक़ीक़ ऐं तनक़ीद जे बजाइ अंधी तकलीफ़ जो शिकार आहिनि। तनक़ीदी शऊर खां सवाइ को बि तहक़ीक़ी ऐं तख़लीक़ी अमल सरजी कोन थो सघे। असांजी फ़र्द ऐं शागिर्द खे इब्तिदा खां ई अकुलमंदी, ख़ुददारी ऐं ख़ुदमेतमादी फ़िज़ा मैसर कान्हे। घर, मकतब तोड़े ॿियनि नाम निहाद तक़दस माब इदारनि में हिन खे रुॻो हिकिड़ी ग़ैर अकुली देमालाई ऐं तलसमी मवाद सां वास्तो पवे थो, जंहिंजी का बि अकुली, मंतिकी ऐं साइंसी तवजह मुमकिन नाहे ऐं उहो फ़क़ति हिकु गूंगे ऐं ॿोड़े जी हैसियत में हिन खे क़बूलु करिणो आहे। अहिड़ी तरह हू घर, मकतब ऐं मस्जिद में फ़क़ति हिकु डमी आहे, पाण खां वॾनि, ॾाढनि ऐं मतारनि जी बिना चूं चरां अतात जो सज़ावार। तरबियत जी इहा मुसलसिल कैफ़ियत अॻिते हली हिन खे ज़ीन या पाश बनाए छॾे थी। सुवाल करणु, इख़्तिलाफ़ करणु
पंहिंजो रायो पेश करणु जेके हिन जा बुनियादी हक़ आहिनि उन्हनि जी हिन खे बिना इजाज़त नाहे। सुवाल पुछणु इख़्तिलाफ़ करणु असांजे समाज में गुस्ताखी, बेअदबी, बग़ावत ऐं क़ाबिल मलामत फ़ेल आहे। लिहाज़ा बाक़ी वञी बचे थी अतात, सा बि बेचूचरा कामिल अतात। इहो ई असां वटि वॾो इख़लाक़ी गुण आहे। न हथ आज़ादु, न ज़हन आज़ादु, न ज़मीर। इहा उहा शख़्सियत जा मलूकियत ऐं मुलायत जे माहौल में असांखे जुड़ी रास्ती मिले थी। वीचारे वाल्टियर खे बि इन ई करे ई घर बदर, मुल्क बदर ऐं कुझु वक़्तु लाइ शाही महिमान बणिजणो पियो हो, जो हिन मलूकियत ऐं मुलायत जे इन ई माहौल जे कनि गैर इंसानी ऐं गैर अख़लाक़ी सिफ़तुनि जा इख़्तिलाफ़ कयो हो। वाल्टियर तो रूसो पंहिंजे दौर जे जमूद ऐं तक़लीद जी मज़म्मत ते मुख़ालफ़त कई। उन दौर जा बाग़ी हर दौर में पंहिंजनि हाकमनि ऐं पादरियुनि जे गज़ब जो निशानो बनबा रहिया। वाल्टियर बि पंहिंजे दौर जी मरवज ऐं मद ख़ारिज क़दरुनि ऐं रवायतुनि सां बग़ावत करे फ्रेंच इंक़लाब जे लाइ राह हमार कई ऐं पंहिंजे ईंदड़ नस्ल खे गूंगनि ॿोड़नि जो धण बणिजी रहण ऐं परावनि दुहिलनि ते अहमकनि जिया नचण खां सख़्तीअ सां परहेज़ करण जो रवैयो सेखारियो। अकुल ऐं होश सां यारी कढण जो कामयाबु गुर सेखारियो। इहा कंहिं बि फ़लसफ़ी शाइर ऐं दानिशर जी वॾी खां वॾी कामयाबी आहे। वाल्टियर ते संदसि इन दिलेर ऐं हुरियत पसंद भाव जी शख़्सियत जो बि ज़रूरु असरु पियो हूंदो, जंहिं पंहिंजे रवायती ऐं पैदाशी मज़हब ऐं मसलक खे तर्क करे संदसि ख़्याल ऐं राय मुजिबि उन खे कुझु बहितर ऐं वधीक मक़बूल नज़रे खे क़बूलु कयो, जंहिंजी पादाश में खेसि मुलहद करार ॾेई फाईअ ते लटकायो वियो। जंहिंजी गैर मामूली जुरत जो उन मां अंदाज़ो थिए थो त जॾहिं हिन खे संदसि को ख़ैर ख़्वाह दोस्त सम्झाइण ऐं तौबो ताइब थियण जो मशवरो ॾियणु लॻो त मुजाहिद खेसि बेधड़क चई ॾिनो त तूं जेकॾहिं फाईअ ते चढ़ण खां घबराईं थो त मूंखे त मन न कर। मतिलबु त तो में जेकॾहिं बहितर खे परूड़ण जी बसीरत नाहे ऐं उन लाइ क़ुर्बानी ॾियण जी हिमत नाहे त सच जे ॿियनि पांधीअनि खे रोकण जी त कोशिशि न कर। इहो 19वीं सदी जो प्रयास हो, जंहिंमें रज़ाकाराना तौर ते अक़ीदे बदिलण जी सज़ा या जज़ा पंहिंजे प्यारी ज़िंदगी जो नज़रानो हो ऐं माण्हू इहो ॾींदा रहिया। हैरत आहे फ्रांस ऐं यूरोप जा ॿिया मुल्क 19वीं सदीअ ताईं हक़ूक़ इंसानी ऐं सियासी मुआशरती आज़ादियुनि जी पामाली जे सिलसिले में वहशानत ऐं बरबरत जी उन अज़ियतनाक ऐं इबरतनाक हद खे छुयो बीठा हुआ। से फ़क़ति 70 सालनि जे अरसे दौरान समाजी ऐं सियासी आज़ादियुनि जी इर्तिका जी नस्ल सां हाणे इंसानी हक़ूक़ जे तहफ़्फ़ुज़ मुतलक़ मिसाली हैसियत इख़्तियार करे विया आहिनि ऐं संदन ॾेह में मलूकियत ऐं मुलायत ऐं उन्हनि जा ज़ेली शोभा ऐं गुमाश्ता हाणे लगाम हेठि आहिनि। न रुॻो एतिरो पर पंहिंजे माज़ीअ जे गैर मुनसिफ़ाना ऐं गैर इंसानी किरदार ते शर्मसार बि आहिनि ऐं उनजी तलाफ़ी ऐं कुफ़ारे तौरु पंहिंजनि इदारती हैयतुनि ऐं उन्हनि जी कारकर्दगी में मुनासिब मक़ूल रदोबदल कयो ख़ामोश थियो वेठा आहिनि। मगर असांजी टी दुनिया जा उहे इदारा ऐं उन्हनि जा दलाल लॻे ईअं पियो त मुर्गो अकुल ऐं शऊर जी मुखालफ़त ऐं इंसानी हक़ूक़ रवादारी, इंसान दोस्ती, बशरियत जे एतिराम ऐं फ़र्द जे असासी आज़ादियुनि जी पामाली ऐं इनराफ़ीअ में अॻु खां अॻिरा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ हीलनि बहाननि सां आम माण्हुनि जो साहु मुठ में कयो वेठा आहिनि ऐं उन्हनि खे जाइल रखणु, ख़ुददारी ऐं ख़ुदि एतमादी खां खेनि महरूम रखण लाइ मज़हबनि ऐं शरीयतनि जा ग़लति ऐं मनपसंद तावील करण ऐं ख़ौफ़ जी नफ़्सियात जा गुर इस्तेमालु करण में वॾी महारत हासिल करे विया आहिनि। माण्हुनि खे ईसाइण, ज़लील करणु, हिननि जी आबरू, महिनत ऐं मशक़त ऐं तख़लीक़ी क़ुवत जा ख़सीस अघ मुक़ररु करे खेनि कख पन जे पस सतह ते रखणु ऐं मंझंदि निफ़ाक़ पैदा करे पंहिंजा नाजाइज़ गर्ज़ ऐं मफ़ाद महफ़ूज़ करण में कामयाबु लॻा पिया आहिनि। इहो मोतमार ज़ालमाना तलस्सुम टुटियो नथो टुटे ऐं सूरत हाल जीअं जो तीअं बरक़रार रहंदी अचे। इहा सूरत हाल असांजे दानिशरनि ऐं समाजी उलूम जे माहिरनि लाइ हिकु वॾो चैलेंज आहे। मूंखे पक आहे त हू तरक़ी याफ़्ता माशरनि जी तेज़ रफ़्तार तामीरी तब्दीलियुनि जे असबाब जो तफ़सीली मुतालिबो करे उन्हनि असूलनि ऐं क़दरनि जी शरह लाइ ज़रूरु को न को इंतिज़ाम कंदा ऐं उहा इर्तिका जी ऐं इंसानी निजात ॾांहुं
मुस्बत रवियनि जी कहाणी असांखे सम्झाइण लाइ आमादह थींदा, जीअं असांजे ज़हन में अहिड़ियूं तब्दीलियूं रूनमा थियनि जिन जी मार्फत असां हिन पस्ती ऐं पसमानदगीअ मां छुटकारो हासिल करे सघूं ऐं असांजी सियासी, समाजी ऐं तइलीमी इदारनि जी तश्कील नओ जो को सिलो पैदा थी सघे। असां उमेद था करियूं त असां चंद दर्दमंदनि ऐं फ़िक्रमंद शख़्सनि तरफ़ां वाल्टियर जी रोशन ख़्याली ऐं रोशन ज़मीरी खे ख़िराज तहसीन पेश करण सां इंसान जी आज़ादी, एहतराम, उल्फत ऐं रवादारी जी नियापे खे असां कनि वधीक दर्द ऐं फ़िक्र जे वारसनि ताईं पहुचाइण में के क़दुरु कामयाबु थींदासूं। हीउ अॼु जेको मज़मून पढ़ियोसीं उहो वाल्टियर खे ख़िराज हुयो बानी इंकलाब फ्रांस जे 200 साला वरसी जी यादि में। मोहतरम साईं हैदर अली लग़ारी साहिब लिखियलु, जेको हिन किताब जे 28 खां 31 सफ़े ताईं हुयो। साथ सलामत, सन सलामत, सेन सारंग भुटकी सन थियो हक़ मौजूद। अचो त किताब पढ़ूं सिलसिले जे